वफ़ाक़ी सरकार तरफ़ां पेट्रोल के अघ में ₹5.5 रुपया फी लीटर की वाध करण वारे खां पोइ ऐलान फैसले खां पोइ हितां जे अवाम जूं दाहूं निकिरी वयूं आहिनि। इन सिलसिले में असां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। ₹5 वधाए छॾियो आहे, तव्हां हिन लाइ छा चवंदव? सही शाबाश, हिन खां वधीक अञा ॿियो अलाए छा कीअं मुसीबत आहिनि ग़रीबनि जे लाइ। इहा ई काफ़ी आहे, बसि अलाह ख़ुशि कंदुनि। ॿियो वञी वधाइनि था, अञा घटाइनि त नथा पर अञा वधाइनि था। हिन हुकूमत में को फ़ाइदो असांखे न मिलियो आहे। सभु पंहिंजा भिब था भरनि। जेके ॾाढू हणंदो अॻ में इमरान ख़ान त मां हीअं कंदुसि हीअं कंदुसि, कुझु बि न कई। साहब तव्हां त वॾियूं ॻाल्हियूं पिया कयो त असां जेको आहे मां तब्दीली आणींदुसि, पुराणे पाकिस्तान खे ख़तमु करे नओं पाकिस्तान ठाहींदुसि। ख़ुदा असांखे उहो ई पुराणो पाकिस्तान खपे। इमरान ख़ान जॾहिं चए पियो त मां हर शइ सस्ती कंदुमि, हे नाकाम थी चुको आहे ऐं नाल आहे। तव्हां हितां जे अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि जो इहो ई चवणु आहे त सरकार पेट्रोल जे अघनि में वाध करे असांखां जीअण जो हक़ बि खसे छॾियो आहे। हिननि इहो मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे अघ में वाध वारो फ़ैसिलो वापसि वठी असां ग़रीब माण्हुनि खे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे।